अस्सलाम वालेकुम दा सब का पहिरियों पंहिंजो नालो ॿुधायो पोइ मसलो ॿुधायो छा थियो आहे। मुझो नालो इमरान आहे। मां रात जो लांघा आहियां। मां हलाईंदो आहियां रेडी चिप्स जी शाम जो। सुबुह जो फ्रूट थो हलायां, शाम जो पटाटे जी रेडी हलाईंदो आहियां। हिते मुंहिंजी साम्हूं रेडी बीठी ॿ CCTV कैमरा सरकारी लॻल आहिनि 3। सम्झो मूंखे रोज़ हुयो इन खां मां खारका वठी वञो भरिसां रेडी वारो आहे, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। इन खां खारका वठी मां पहुते माना ॾिठो आहे त मुंहिंजी बैटरी कोन्हे का, 200-300 मुंहिंजी सेल थियल पई, उहा बि कोन्हे का। वयमि मूं दुकान में ॻाल्हि कयमि, साम्हूं बेकरी वारो आहे, मुंहिंजे पोयां आहे जतोई दुकान वारो, परियां आहे दीवान आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि चयो असां नेट थी आहे, कैमराऊं लॻल आहिनि, तूं थाणे ते वञ। वाह मां तूं सिधो ई वियुमि थाणे ते। हालांकि हिते आज़ादनि जो बि टाइम थी वियो, मां रोज़ो बि न खोलियो, वियुमि थाणे ते। थाणे ते वियुमि त मूंखे पहिरियां 15-20 मिंट विहारियूं, पोइ मूंखे ईअं चयो त भाउ बिजली कोन्हे का, तूं 8-9 बजे तूं अचिजांइ। मां पोइ रोज़ो बि न खोलियो, मां हुते वेही रहियो आहियां, हिते अची वेही रहियो आहियां। हालांकि मुंहिंजो बल्ब ॿारे मां रोज़ी कंदो आहियां, बल्ब जो बंदि थी विया त मुंहिंजा पटाटा कटियल पिया, उहे बि ख़राबु थिया, सोच में मां वेही रहियुमि। वेठो हुयुमि त 9 थी विया, मां हुते वियुमि थाणे ते। उते वियुमि जो त भाउ जी बिजली अॼु कोन्हे का, तूं हीअं कर म्यूनसिपालिटी वञ, उते तुंहिंजो कमु थी वेंदो। उते असां वटि जीअं बैटरियूं कोन्हनि की, उते बैटरियुनि जो सिस्टम आहे, तोखे उहे माना रिकॉर्डिंग ॾींदा। पोइ मां वरी म्यूनसिपालिटी वियो आहियां। उते म्यूनसिपालिटी में ॾिस मिलियो आहे त रेस्ट हाउस वञो। वरी उते रेस्ट हाउस वियो आहियां। उते माना तक़रीबन 7:30 जो टाइम हुयो, मां 8:30 ताईं बीठो आहियां। मूंखे अंदरि माना को छॾे न पियो अंदरि। और 8:30 बजे धारा ख़बर पई त जेको रेस्ट हाउस जो इंचार्ज आहे केरु बि आहे, उनजो नालो अथसि तालिब बबर आहे, केरु बि आहे ज़ात जो, उनजी ख़बर पई त उहो वेठो आहे हिते फ्रिजुनि जो दुकानु आहे, उते वेठो आहे जो, उते तव्हां वञोसि, माना तव्हांखे रिकॉर्डिंग ॾेखारींदो। मां वियोमांसि, हुन साहिब जो, भाउ तूं वेह, मुंहिंजो तरावियुनि जो टाइम थी वियो, मां तरावियूं पढ़ी अचां, मोटी थो अचां, मां तोखे ॾेखारियां थो। सर मां 11 बजे वेठो आहियां, साहिबु मोटियो न आहे। वरी सुबुह ते वरी साॻियो थाणे ते वियो आहियां, त थाणे वारनि चयो त हाणे हीअं करे बिजली असां ठारायूं था, पोइ तूं शाम अचिजांइ। वरी शाम जो वियो आहियां, चई 5 जो टाइम हुयो, वरी मूंखे मोकिलियो अथऊं म्यूनसिपालिटी आहे। वरी उतो वियो आहियां, वरी साॻियो रेस्ट हाउस वियो आहियां। माना मूंखे 2 ॾींहं पूरा चकर कट रहिया अथऊं, म्यूनसिपालिटी जा कमु न थियो आहे। मां वापसी आयो आहियां थाणे ते, त मूंखां अॻु में 3-4 माण्हू ॿिया वेठल हुया, जंहिंजी CCTV फुटेज वेठा खोलियूं वेठा उन्हनि खे ॾेखारिनि पिया। सम्झो था भाउ, उहे वेठा ॾिसनि पिया त उन्हनि जो हिकिड़ो ॾिसी वियो, उनजो कमु थियो आहे न वला आलम, वरी ॿिए ॾिठो, वरी टे ॾिठो, चौथे महिल उहो बंदि पियो करे। मां चयो साईं मुंहिंजी बि बैटरी वियल आहे, मुंहिंजी बि ॾिसो। मां मिसकिन, हालांकि भाऊ मुंहिंजी किस्त जी ख़्याल आहे, जंहिंजी मां 300 वारो किस्त भरींदो आहियां। सम्झो था भाउ, मां चई त ठीकु आहे, वेठमि त चई कल्ह वारो असां रिकॉर्ड कोन्हे को। हाणे जॾहिं मूंखां अॻु में 4 माण्हू वेठा हुया, मां 3 ॾींहं पंधु कयो आहे, चवनि था लाइट कोन्हे का। वरी ॿिया माण्हू वेठा, उहे रिकॉर्ड ॾिसनि पिया, असांजो रिकॉर्ड साईं कारियो, असां कंहिंखे चऊं। CCTV 2-2, 3-3 लॻी पियूं, छाजे लाइ लॻल आहिनि इहो। हिकिड़ो घरू माण्हू असां 2-2, तव्हां सोचो मां छा कमाईंदो हूंदुमि हिन मां। रोज़ी 200-300 रुपया कंदा आहियूं, रमज़ान जो महीनो आहे, ईद मथां, हाणे मुंहिंजो शौक़ु इहा सतो चिप्स जो कमु मुंहिंजो बंदि लॻो पियो आहे। जीअं त पोइ मां तव्हांजी कहिड़ी मदद थो करे सघां हिन हवाले सां। भाऊ मां तव्हांजी वीडियो ॾिसंदो रहंदो आहियां, तव्हां इलाही ग़रीबनि जूं मददूं कंदा हो, मां ॾिसंदो आहियां तव्हांजूं। बसि मुंहिंजी आला अमलदारनि खे जेको बि अलाए को सखी माण्हू आहे, मुंहिंजो बैटरी जो तदावार थिए, मां बल्ब ॿारे करे रोज़ी कंदो आहियां, जीअं मूंखे माना बैटरी मिले, मां रोज़ी करे सघां। इहो अलाह पाक ऐं सखी बालनि खे जेकॾहिं मां तव्हांजी अपील कयां, पोइ ही पुलिस वारा कहिड़े कम साईं हिननि में काई बि उमेद न आहे। 4 ॾींहं चकर कट रहिया अथऊं, पोइ बि कमु न थियो आहे। अञा जेकॾहिं घणी कंदासीं त 2 पादर खाई अंदरि वेही रहंदासीं असां बि। इन्हनि में काई बि उमेद न आहे। रब भलाई कंदो मुंहिंजा भाउ, इंशाल्लाह असां तव्हां वटि वरी ॿीहर ईंदासीं, जेतिरो वसा थी सघंदो असां तव्हांजी मदद कंदासीं। वॾी महिरबानी इंशाल्लाह।